अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ चयो आहे त 70 वरनि खां मुल्क सां जेको थी रहियो आहे उन खां हू बग़ावत जो ऐलान करे थो। खेनि हक़ न मिलिया त हू छिनी बि वरिता वेंदा। अवाम तइ करे त वोट जी इज़त कराई वेंदी या अवाम खे पुट खां पघार न वठण ते वज़ीर आज़म जी नाअहली क़बूल आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी मुसलसल तनक़ीद सबबि रज़ा रबानी नाराज़। वक़्त खां अॻु ई उहिदो छॾे घर रवानो। सेनेट जी सीट बि वापसि करण जो इशारो। पीपीए पारां खेसि पचाइण जी कोशिश। बिलावल भुट्टो ज़रदारी बि सिंध घर पहुची वियो। नवीद कमर जी साणसि मुलाक़ात। मूं कॾहिं बि आईन ऐं उसूलनि ते सौदेबाज़ी न कई आहे। कानून जी बारादस्ती क़ाइमु न करियूं हा त वॾी जंग खटे न सघूं हा। रज़ा रबानी। सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड लाइ जोट रोड जो सिलसिलो तेज़। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर अब्दुल कुदूस बिज़न जे ऐं फाटा जे सेनेटरनि जी अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां धार धार मुलाक़ात। आसिफ अली ज़रदारी जो जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ सां बि राब्तो। क़यूम सूबरे जो चवणु आहे त सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन लाइ घुर्बल 57 वोटनि जी अक्सरियत हासिल कई वई आहे। जेयूआई सरबराह मौलाना फज़ल रहमान जी मियां नवाज़ शरीफ़ सां लाहौर में मुलाक़ात। सेनेट चेयरमैन जी चूंड में वोट लाइ नून लीग जे वफ़द जी पीपा ॻारे ऐं MQM जे ॿिन्ही धड़नि सां मुलाक़ात। डॉक्टर फारूक सतार जो चवणु आहे त बहादुराबाद वारनि खे पंहिंजे वोट जो ग़लति इस्तेमाल करे ग़लती न करणु घुर्जे। हिमायत खां अॻु PP MQM खां ग़ैर मशरूत माफ़ी वठे। तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान ख़ान PPS सां इतिहाद जे इम्कान खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त संदन सेनेटर PP या मुस्लिम लीग नून खे वोट न ॾींदा। हू सेनेट चेयरमैन बलोचिस्तान मां आणण जी कोशिश करे रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून जो सेनेट चेयरमैन आयो त मुल्क खे नुक़सान पहुचंदो। कप्तान पंहिंजे सेनेटरनि खे ज़रदारी जी झोली में विझी छॾियो आहे। इमरान ख़ान अब्दुल कुदूस बिज़न जे बहाने आसिफ अली ज़रदारी वटि हाज़िरी भरी आहे। नवाज़ शरीफ़ ते 5 रुपयनि जी करप्शन साबित न थी पर हू हाज़िरी भरे रहियो आहे। अॻूणो वज़ीर आज़म ॾुखाइण बावजूद ब्लैकमेल न थींदो। मरियम नवाज़। सिंध पाणी कमीशन अस्पतालुनि में दवाउनि जी खोट ते कावड़ जो इज़हार कंदे सिहत वारे सेक्रेटरी खे बदिलियुनि खां बि रोके छॾियो। सरकारी अस्पतालुनि में दवाउनि जी खोट आहे। गैर रजिस्टर्ड कंपनियुनि मां दवाऊं अस्पताल खे ॾिनियूं पियूं वञनि। ज़ुल्म इहो बि आहे त डॉक्टरनि खे प्रोजेक्ट डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। लिखी ॾियो कंहिंखे बि बिना जवाज़ बदिली न कंदो। पाणी कमीशन जो सिहत वारे सेक्रेटरी खे हुकुम। चीफ जस्टिस साकिब निसार चयो आहे त माण्हू चवनि था त बाबा रहम ते ईअं ई लॻंदो रहंदो आहे। खेसि कंहिं बि क़िस्म जी तनक़ीद जी का परवाह न आहे। हुन बाबा रहम जो तस्वर अशफाक अहमद जे किताबनि मां वरितो जेको माण्हुनि जा मसइला हल कंदो आहे। परॾेही वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त मुस्लमान मुल्कनि जा हुक्मरान दुश्मननि जा मददगार बणियल आहिनि। पाकिस्तान यमन जंग जो हिसो बणजण खां इनकार करे छॾियो आहे। पंहिंजी धरती कंहिं बि मुल्क ख़िलाफ़ इस्तेमाल थियण न ॾिनी वेंदी। पाकिस्तान कंहिं ॿिए मुल्क जे मफ़ादनि जी हिफ़ाज़त न कंदो। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां 27 अप्रैल ते बजट पेश करण जो ऐलान। मुफ्ताह इस्माइल जो चवणु आहे त वफ़ाक़ी बजट बाबति PP तहरीक इंसाफ़ समेत समूरनि पार्टियुनि खे इतमाद में वरितो वियो आहे। टंडेलयार में PP अॻवान सैयद दरबार शाह कातलाणे हमले में मारिजी वियो। लाश सिविल अस्पताल मुंतक़िल। सोग में टंडोलयार ऐं नसरपुर बंद कारकुन रोडनि ते निकिरी आया। पुलिस जो चवणु आहे त सैयद दरबार शाह खे पुराणी दुश्मनी सबबि क़तल कयो वियो आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। PP तरफ़ां शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी वरसीअ ते शानदार जलसे जो फ़ैसिलो। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त घोटके जी नंढी चूंड में GDA ऐं फंक्शनल अलायंस सां मुक़ाबिलो करे कामयाबी हासिल कई। आम चूंडुनि में बि हू क्लीन स्वीप कंदा। सेनेट जी चूंडुनि में बि हू पार्टियूं PP सां गॾिजण लाइ तयारु आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि PSL जी तयारियुनि बाबति इजलास। फाइनल दिहाड़े 300 शेल्टर्स सलाहण जो फ़ैसिलो। बेल सवारी ते पाबंदी वारी तजवीज़ रद्द करे छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त हू चाहिनि था त 15 मार्च ताईं PSL जे फाइनल जा समूरा इंतज़ाम मुकमल कया वञनि ऐं शहरी सहूलियतुनि खे यकीनी बणायो वञे। पाकिस्तान सुपर लीग में आख़िरी लाहौर कलंदर्स खे पहिरीं कामयाबी मिली वई। मुल्तान सुल्तान्स खे 6 विकेटुनि तां शिकस्त। नौजवान फास्ट बॉलर शाहिद आफरीदी जूं 5 विकेटूं।